औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। सिंधी ग्रामर, इल्म अदबी, सिंधी शाइरीअ जी सनफ़। वज़न 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 अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे तौर या मेलाप। इस्तिलाही माना मूजिबि शहर खे इल्म उरूज़ जे क़ाइदे मूजिबि बहरनि ऐं अरकाननि में तोरण खे वज़न चइबो आहे। हूअं ई सिंधीअ में पाण वज़न खे पाण तोरण जे लफ़्ज़ इस्तेमालु करे सघूं था। वज़न मतिलबु तोरण खे ई चइबो आहे। हाणे इन्हनि में उन्हनि शाइरीअ में बहरनि ऐं अरकाननि खे तोरण खे वज़न चइबो आहे या उन्हनि खे मेलाप चइबो आहे। इल्म उरूज़ मुताबिक़ वज़न जूं निशानियूं मुक़ररु थियल आहिनि। मुख्य निशानियूं ही आहिनि फ़ाऊलन, फ़ाइलातुन, मुफ़ाइलीन, फ़ाऊलन, मुफ़ाइलीन। हीअ मुख्य निशानियूं आहिनि वज़न जूं। इल्म उरूज़ मुताबिक़ वज़न जूं निशानियूं आहिनि। उन्हनि खां पोइ वज़न पाण पढ़ियोसीं, उन खां पोइ पढ़ियोसीं काफ़ियो ऐं उन खां पहिरीं पाण पढ़ियोसीं रदीफ़। हाणे पाण पढ़ंदासीं बहर। अरकाननि ऐं बहर जी माना छा आहे ऐं उन्हनि जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं उहे थींदियूं छा आहिनि। फ़ाऊलन, फ़ाइलातुन, मुफ़ाइलीन, फ़ाऊलन, मुफ़ाइलीन। अच्छा, हीअ छा थींदियूं आहिनि? हीअ जीअं वज़न जे लाइ पाण आमतौर ते मापा इस्तेमालु कंदा आहियूं। लीटरनि में अलॻि सां ऐं तोरनि में अलॻि सां, साइमे में अलॻि सां। सो उन जे लिहाज़ खां हीअ शाइरीअ जा हिकिड़ा मापा आहिनि। हिननि में शाइरी तोरी वेंदी आहे ऐं हिननि में शाइरी जी सम्झ वधाई वेंदी आहे ऐं इन्हनि में शाइरी सम्झाई वेंदी आहे। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। इल्मु अदबी ऐं शाइरी जूं अहिड़ियूं ॿियूं शाख़ूं ॾिसण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस।